उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं पाड़े जे चेॾियुनि सां गुॾनि रांदि रहण लाइ नानी निमूरी जे गज जा टोर लिकी लिकी टोड़ींदी हुयसि। शाम जो नानी निमूरी मुंहिंजूं गुॾियूं जांचींदे गज जा टोर गुॾनि ते टाकियल ॾिसी दड़का ॾींदी हुई। रोशना कूंज ऐं ॻोठ जे भर वारे बाह तां लहनि जा टारा भञी मोटंदियूं हुयूंसीं त चाचो बख्शू ॿकरियुनि जा ॿ टे पहरू वरकाईंदे नज़र ईंदो हो। चाचो बख्शू असल कलार जे तड़ जे नाले सां थर जे कंहिं ॻोठ मां लॾे आयो हो। चाचे बख्शू जी का वॾी फैमिली कोन हुई। संसु घरवारी फापू ऐं खेसि औलाद में सिर्फ़ु हिकिड़ी धीअ सलमा हूंदी हुई। सलमा असां सभिनी खां उमिरि में 2 साल वॾी हुई। ताज़ो लॾे अचण करे सलमा साल खनि असांजे घर अचण खां हिजाब कंदी हुई। पर जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं तीअं असांजी ऐं सलमा जे विच मां विछोटियूं ख़तमु थींदियूं वयूं। चाचे बख्शू जी थर में ज़ाती ज़मीन कोन हुई ऐं ॿियो त ॾुकारनि मथां ॾुकार पवण करे चाचो बख्शू थर वञणु विसारे वेठो हो। कूंज रोशना सलमा ऐं मुंहिंजो जोड़ बि अहिड़ो जस वठी वियो जे कलाक हिक ॿिए खे न ॾिसूं त ॾींहं सदियुनि जहिड़ो बणिजी पवंदो हो। चंड जहिड़ो गोल चहिरो, खीर जहिड़ियूं अखियूं ऐं डिघा वार सलमा जे कद बुत ते अहिड़ो त मैच करण लॻंदा हुआ जो खेसि ॾिसण खां पोइ ईअं महसूस थींदो हो त पाक गुलाबनि जे पंखड़ियुनि ऐं मोते जे अर्ग सां सलमा जे बुत बदन जूं बिहकूं पैदा कयूं आहिनि। वक़्त जे निम मां ॾींहंनि जूं निमूरियूं छणिजियूं वयूं ऐं सलमा ॿारोतनि जूं हदूं पार करे जवानी जी वाट ते पेर पाए वरितो। हिकु ॾींहुं सलमा रांदि ते कोन आई त असीं खेसि वठण वयूंसीं। सलमा जी माउ मासी फापू इहो चई असांखे वापसि मोटाए छॾियो त छोकिरी हाणे जवान थी वई आहे तंहिं करे रांदि ते नथा छॾे सघूं। ऐं पोइ कॾहिं कॾहिं सलमा जे ॻोठ असांजो वञणु थींदो हो ऐं कॾहिं कॾहिं सलमा मासी फापू सां गॾु असांजे ॻोठ ईंदी हुई। वक़्तु हलंदो रहियो ऐं सलमा ॾींहों ॾींहुं सूंहं जे कुदरती निखार सां निखरंदी रही। जॾहिं सलमा जे हुस्न जूं ॻाल्हियूं संदन असली ॻोठ कलार जे तड़ पहुतियूं त संदन मिट माइट चाचे बख्शू खे पंहिंजाइप जो अहसासु ॾेई वापसि ॻोठ हलण ऐं सलमा जो रिश्तो ॾियण लाइ ज़ोर भरे वेठा। बार बार इनकार करण खां पोइ बि बिरादर चाचे बख्शू खे वापसि हलण वारी ॻाल्हि मंझराए वरिती। यादि अथमि त नवां वाहूंदा वरिया हुआ ऐं ख़ुशबू उन्हनि ॾींहंनि में शाम वेला मासी फापू असांजे घर जो नियापो खणी आई हुई त सुभाणे शाम जो असीं वापसि लॾे वेंदासीं। सलमा चयो आहे त कूंज रोशना ऐं समरा खे चयो त मूंसां कचहरी करे वञनि। ऐं ॿिए ॾींहुं असीं सलमा जे घर वियासीं त घर अॻियां बीठल बबर जे वण जी छांव में पुराणे घर जा कुझु काठ, 4 ॿकरियूं, 2 भगल पेतियूं, खजी जे वाण सां वाणियल 2 पुराणा मंजा, कुझु रलियूं ऐं काठ जा 2 गुंदला थर वञण जे इंतज़ार में बेक़रार हुआ। पर सलमा असां खां अलॻि थियण वारे दर्द में ज़ारो कतार रोई रही हुई। बबर जी छांव में सिरुनि जे अदरनि मां चुल्ह ठाहे मासी फापू चांहि तयारु कई। चांहि पी अञा कोप रखियासीं मस त गाॾी अची वई। गाॾी जे अचण ते असांजे कंध में भांकर पाए सलमा उछंगारूं ॾींदी रही ऐं सामान गाॾी भेड़ो थींदो रहियो। बसि विछोड़े विथी पैदा करे विधी ऐं मजबूर सलमा खे असांजा लाड़ पट छॾे गाॾी में सवार थी थर वञणो पियो। मिंट कलाक ऐं कलाक पेरनि में बदिलबे ॾींहं ऐं ॾींहं सालूं थी तोड़े जो हाणे काफ़ी अरसो गुज़री चुको आहे ऐं ख़बर इहा बि न आहे त सलमा कहिड़नि हालनि में हूंदी। पर अॼु बि जॾहिं मींहं पुॼाणा सलमा जे पुराणे पद तां गुज़र थींदो आहे त सलमा जे पद आसारनि जी मिटी में सलमा जूं पुराणियूं अध टुटल गुॾियूं, कुझु चूड़ियुनि जा टुकर ॾिसी मूंखे सलमा बेअख़्तियार यादि ईंदी आहे। अखियूं बरसी पवंदियूं आहिनि ऐं सुर्कनि जे आलाप सां माज़ी जे झरोकनि में गुम थी वेंदी आहियां। अखियूं बंदि थियनि थियूं त गोल चहिरे, खीर जहिड़ियुनि अखियुनि ऐं डिघनि वारनि वारी उहा सलमा गुॾियूं हथ में खणी नज़र अचे थी। सलमा तूं हिते? हा समरा, रोशना कूंज तोसां रांदि रहण आई आहियां। कीअं पई गुज़रे सलमा? बसि गुज़रे पई समरा। पुत्र वरदा आहिनि त लाड़ यादि ईंदो अथमि।
मुझे गोठ मथा मुसाफ़िर कुंजुनि जा वलर मटींदा आहिनि त अवां ॾांहुं सलाम उमाणींदी आहियां। गोठ मां को उठ पलाण जी निकिरंदो आहे त दिलि चवंदी आहे त लाड़ लॾे अचिजे, पर छा कजे समरा, वक़्तु अॻिते निकिरी चुको आहे ऐं माण्हू वक़्तु अॻियां मजबूर हूंदो आहे। समरा, तोखे बि पतो हूंदो असांजी रियाण अञा रस वठंदी वञे त सलमा जे घर अॻियां बीठल बुबर जे वण मां पखियुनि जे टाह सां अचानक सिरक भरियां थी अखियूं खुलनि थियूं त सलमा गुम थी वञे थी ऐं आऊं अकेली उन वीरान पड ते रहिजी वञां थी। माधी जे मिटी में सिर्फ़ पुराणियूं गुॾियुनि जा, हा आऊं अकेली उते रहिजी वञां थी। नऊं हमसर न ठाहियोसीं, नऊं दिलबर न ठाहियोसीं, अवां खां पोइ असां साईं नऊं को घर न ठाहियोसीं। ईअं नाहे ज़माने में हलण वारो न कोई हो, मिलण वारो न कोई हो, खिलण वारो न कोई हो, अवां लाइ अखियुनि में को नओं मंज़र न ठाहियोसीं।